नारी आसिया खोसो जी शुरुआती तिबी रिपोर्ट में लजालट जी तस्दीक न थी सघी। शुरुआती जांच रिपोर्ट में आसिया खोसो ते जिनसी तशद्दुद जा सबूत न मिलिया आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नारी आसिया खोसो जी शुरुआती तिबी रिपोर्ट में लजालट जी तस्दीक न थी सघी आहे। शुरुआती जांच रिपोर्ट में आसिया खोसो ते जिनसी तशद्दुद जा सबूत न मिलिया आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां आसिया खोसो जी शुरुआती तिबी रिपोर्ट में लजालट जी तस्दीक न थी सघी। शुरुआती जांच रिपोर्ट में आसिया खोसो ते जिनसी तशद्दुद जा सबूत न मिलिया आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नारी आसिया खोसो जी शुरुआती तिबी रिपोर्ट में लजालट जी तस्दीक न थी सघी। शुरुआती जांच रिपोर्ट में आसिया खोसो ते जिनसी तशद्दुद जा सबूत न मिलिया आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नारी आसिया खोसो जी शुरुआती तिबी रिपोर्ट में लजालट जी तस्दीक न थी सघी आहे। शुरुआती जांच रिपोर्ट में आसिया खोसो ते जिनसी तशद्दुद जा सबूत न मिलिया आहिनि। अहम ख़बर खां मां आगाह कर रहा हूं त नारी आसिया खोसो जी शुरुआती तिबी रिपोर्ट में लजालट जी तस्दीक न थी सघी। शुरुआती जांच रिपोर्ट में आसिया खोसो ते जिनसी तशद्दुद जा सबूत न मिलिया आहिनि। गढ़ी हसन में नारी आसिया खोसो ज़ियादती केस में SHO गिरफ़्तार करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। IG सिंध जे हुकुम ते SHO मक़सूद संजराणी ऐं नवाज़ ब्रोई खे लॉकअप करे क्वार्टर घाट कयो वियो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त गढ़ी हसन में नारी आसिया खोसो ज़ियादती केस में ॿियनि SHOs खे गिरफ़्तार करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। IG सिंध जे हुकुम ते SHO मक़सूद संजराणी ऐं नवाज़ ब्रोई खे लॉकअप करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त गढ़ी हसन में नारी आसिया खोसो ज़ियादती केस में ॿिनि SHOs खे गिरफ़्तार करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। IG सिंध जे हुकुम ते SHO मक़सूद संजराणी ऐं नवाज़ ब्रोई खे लॉकअप करे क्वार्टर घाट कयो वियो। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं त गढ़ी हसन में नारी आसिया खोसो ज़ियादती केस में ॿिनि SHOs खे गिरफ़्तार करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। IG सिंध जे हुकुम ते SHO मक़सूद संजराणी ऐं नवाज़ ब्रोई खे लॉकअप करे क्वार्टर घाट कयो वियो। गढ़ी हसन में नारी आसिया खोसो ज़ियादती केस में ॿिनि SHOs खे गिरफ़्तार करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। IG सिंध जे हुकुम ते SHO मक़सूद संजराणी ऐं नवाज़ ब्रोई खे लॉकअप करे क्वार्टर घाट कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे असांजो नुमाइंदो सरमद कुनरानी। जी सरमद, ॿिनि SHOs खे गिरफ़्तार कयो वियो आहे नारी जी सां ज़ियादती केस जे हवाले सां। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत पारां नोटिस वठण बाद जॾहिं जेका पेशी थी उन खां पोइ सेशन जज जे हुकुम ते जेका SSP जैकबाज़ फौरी तौर ते त ॿिनि थाणे जे SHO RD 52 जे SHO मक़सूद इंचार्ज आहे मक़सूद संजराणी ऐं SHO RD 44 मोहम्मद नवाज़ ब्रोई खे क्वार्टर घाट करे छॾियो आहे। जॾहिं इहो हिन वक़्तु जेका सुल जे सेक्शन थाणे ते लॉकअप थियल आहिनि। इन हवाले सां SSP जैकबाज़ ॿुधायो त ॿिन्ही खे जांच में शामिल कयो आहे ऐं केस में जेके 6 जवाबदार आहे उन सां गॾु ॿिनि माण्हुनि खे बि जांच में शामिल कयो। उन चयो हिन हवाले सां जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त हिन वक़्तु जेका SSP जैकबाज़ पिणु हिन में मौजूदु आहे ठुल थाणे ते मौजूदु आहे। उन चयो आहे त ॿिन्ही SHOs खे जांच में जेको असां शामिल कयो आहे। जी ठीकु आहे सरमद, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।